मजूसी तोखे जन्नत किने मिली आहे। अर्ज़ की मुंहिंजा साईं रमज़ान मुबारक अची वियो, असां मुस्लमान कंदा हुआसीं, मुंहिंजो पुटु खुले मैदान खाए पियो। मां चंबो आयोमांसि, बाबा मुस्लमान जो महीनो आहे, खाइणो अथई किथे लिकी खा वञी। त इहा ॻाल्हि मुंहिंजा यार शहनशाह रब मथे खे वणी वई, रब ॾिसे पियो। इन ॻाल्हि जे करे रब मुंहिंजो ईमान ते ख़ात्मो कयो, कलमो मूंखे नसीब थियो, रब मुंहिंजा सभु गुनाह मेटिया। त जीअं रमज़ान मुंहिंजे महिमान जी इज़त कई आहे, ऐं फ़रिश्तो हाणे इनखे जन्नत ॾेई छॾियो हाणे। ओ मुंहिंजा नौजवान घरावड़ा किरजा ठार सभई, हाणे ग़ैर मज़हब रुगो तहज़ीम थो करे तो जन्नत ई थो थी वञे। तव्हां सां मुस्लमान आहियूं सभई भाग वारा, जिन बचड़े जाने पंहिंजे वालसा जो ख़ैरात जो पताज़ी मज़ार ते दुआ घुरी वरी अब्बा अबे लाइ ख़ैरात। त मुंहिंजा मिठा आख़िरकार हिकिड़ी असां बि हलंदासीं, पर कलमदर बादशाह सिंध जे शाहबाज जो कौल थो नौजवान त जिथे बि रहो, ग़रीब आहियो, ज़मींदार आहियो, झूपड़ी में रहो, बंगले में रहो, बहराड़ी में रहो, शहर में, पर सभई गुलाब जा गुल थी रहिजो। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा अब्बा गुलाब जो गुल असांखे ख़ुशबू ॾींदो आहे। पढ़ियल खे अणपढ़ियल खे नबी बि जहिड़ो गुनाहगार हुजे, पर मुंहिंजे सजण शहनशाह फरमायो त गुलाब जे पन खे खणी पूरे ख़तमु कयोसि त कावड़ कंदो त हाणे फ़क़ीर नबी बशीर ख़तमु कयो थे, पर कंडो अहिड़ो थो हणा वरी ॿियनि खे ॾिसी ॾींदे। पर न ख़तमु थियण खां पोइ बि उहो गुलाब जो गुल हथनि में ख़ुशबू छॾे वेंदो आहे। सुभान। वरी सूफ़ी जो कौल प्यारा प्यारे प्यारा असांजो प्यारो सी पाड़ेसरी दोस्त आहे कचहरी अॻ में थी आहे, कचहरी ते असां गॾु गाॾी सां गॾु खणी वियो नवाज़ अली। प्यारनि जो कौल आहे त नांग वारो किरदारु अदा